मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्ना। मेहर में टीम जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अॻवाननि इनायत अली उमराणी जी सदारत में गॾिजाणी 20 सेप्टेम्बर ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी वरसी मल्हाइण ऐं यूथ टीम जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। टीम जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जा अॻवान इनायत अली सईद असलम शाह बरकत मीरजद मोहम्मद ईदन जतोई दिलमुराद जतोई ऐं ॿिया मेहर पहुता। अॻवाननि मेहर में मीर शकील अतार मीर इमरान तेवड़ो ऐं आदिल तेवड़ो ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे 20 सेप्टेम्बर ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी वरसी ऐं नई सिर यूथ टीम जी तंज़ीम साज़ी जोड़ण ते गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते अॻवान नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जल्द बीबी फातिमा भुट्टो पाकिस्तान पहुचंदी ऐं बीबी फातिमा भुट्टो जे पाकिस्तान अचण बाद जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी क़यादत में नए जज़्बे सां सियासी सरगर्मियूं तेज़ कयूं वेंदियूं। हुननि चयो त 20 सेप्टेम्बर ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी वरसी मल्हाई वेंदी जॾहिं त मेहर समेत दादू ज़िले जे नौजवान खे बि नई तंज़ीम साज़ी में शामिल करण जो मौक़ो ॾिनो वेंदो। उन मौक़े ते बरकत मीराणी लाला सुर्यो वली मोहम्मद लाहौरी ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूद हुआ।